मजाला जो मुंह मथा तो तारी तो करा चाचा कमदाद चाचो पद वडो कारी थई तो कूनी मानवा तो को तो बिजनेस में कमो थंदो चऊं हाणे ॿुध बचाया काल कर चाचा कमदाद कन खुले न सुबुह जा मलू काई वठी ईंदो मैं ऐं परूं खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾिजां छो न फ़ैसिलो वठंदासीं ज़रूरु फ़ैसिलो वठंदासीं जे फ़ैसिलो न ॾिनई मां उनखे पंहिंजे घर मां कढी छॾींदुसि इहो तो सां बचायो बच्चू उल्फ बलद खांज तो सां वाइदो आहे ठीकु आहे पोइ तूं वञ हलो हा मां हलां थो अकबर कढ़िया जो कबूतर के बाहर तो करायूंस मुल्क जो सैर छो ही जगह भी छड़नी आया जा जेस ताईं यो कबूतर असा जे हथन में आए त एक जगह ते नाहे वेणो अकबर नाहे वेणो छो त मूसा खान न चोटीअ जो जोर लाइंदो करे त असा के कुछ भी न सकंदो पर हू पुलिस जा छापा असा जे मथा हणाइंदो इन करे एक जाइ ते वेही असा के पांजे मौत के दावत नाहे ॾियणी अञा 2 ॾींहं हिन जगह में मस थिया आहिनि 2 ॾींहं वॾा आहिनि पैसनि जी लालच में अची असां मथां को बि जूणी खणी सघे थो अकबर हिन खे करे वापसि कंदो अञा बि कुझु ॾींहं असां हिन कबूतर खे पंहिंजे पिंजरे में बंदि रखंदासूं हल मूसा खान खे ख़बर पवे त पंहिंजनि जो दर्द छा हूंदो आहे उन खां पोइ खानू घर दिमाग़ को ॾींहुं रखी मूसा खान सां मिलण वेंदो फिलहाल अकबर ने कबूतर खे ॿाहिरि कढी अच त हली ॿिए तर जो दाणो चुगायूंसि तव्हां मुझे रहम कयो तव्हां बाबा जे गुनाह जी सज़ा मूंखे छो था ॾियो तोखे त अञा असां का बि सज़ा नाहे ॾिनी सिर्फ़ तोखे झंग जो सैर करायूं पिया त जीअं तोखे ख़बर पवे त घर छॾे पर में रातियूं गुज़ारण केॾो मुश्किल हूंदो आहे पर इहो आखिर मूंसां छो इन करे त हिन जंग में रहण ते असांखे मजबूर तुंहिंजे पीउ कयो आहे पोइ तव्हां मुंहिंजे अगवा जा बाबा खां पैसा घुरो हू तव्हांखे सभु कुझु लिखी ॾींदो भुल आहे या तुंहिंजी भुल आहे तुंहिंजो पीउ एॾो त ज़ालिम ऐं क़हारी आहे जो पैसा न बस तोखे बि विकिणी छॾींदो पर पैसा कोन ॾींदो हा तव्हां सिर्फ़ु हिकु चकर बाबा ॾांहुं नियापो त करे ॾिसो ज़रूर नियापो कंदासीं वक्त अचण ते छा पर मां पाण हुन सां मिली ईंदुसि सिर्फ़ उन वक्त जो इंतज़ार कर जंहिं वक्त खानू घर दिमाग़ तुंहिंजे पीउ सां पंहिंजा हिसाब किताब सिधा करे वठे हिसाब किताब बाबा खां भली वठो पर बस जंहिं हिकु लफ़्ज़ बि अॻिते पुछियो आई त मैदान कढी ॿाहिरि फिटी कंदोसांइ पाण खे खुश ॾिसण चाहींदो त खानो घर दिमाग़ जो वधीक मगज़ न चटींदो कर हल अॻियां चल किथे ईअं न थिए त रेस जी दुश्मनी में मां न मारिजी वञा अलाए किथे खानो मिलंदो 10 टिकाणा ते ॾिसी चुको आहियां खानो जा अल्लाह खैर करे अॼु मिले त खैर जो मिले आहे खानू खर दिमाग़ किथे रिलीअ जे ता खान विञाए छॾे
अल्लाह छोरा सा कढियो ई अल्लाह खैर भाग भली करे आए अल्लाह चंगी करे से सा कढियो ई मौला खैर कर जाए सुल्तान चवंदा आहिनि त ॻोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारनि जा घर ऐं कितर जो जॾहिं मौत ईंदो आहे त हू शहर जो रुख कंदो आहे पर ही न ॻोह आहे न गिदड़ ही त ॿिले वांगुरु अची असांजे बूथ में लॻो आहे हाणे ॿुधाए त हिन सां कहिड़ो असरु कयूं टंगू था वञूं ना 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 खुदा जो वास्ते चंगू त पोइ हिन जूं ॿाहूं था वञूं ना बाबूला खुदा जो वास्ते बाबूला खुदा जो चंगू पोइ तुंहिंजूं ॿई अखियूं था कढूं अखियूं अने खुदा जो सदके कुनो कबिया अखियूं कर जा खुदा नक था कबियूं तुंहिंजा कन था कबियूं ऐं तुंहिंजा चप मूंसां खाने रवनि था कयूं अरे मुझे राम कर राम 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 इहो लफ़्ज़ तव्हां ज़ालिमनि जे ज़बान ते सुहे कोन थो बाक़ी जेकॾहिं पंहिंजे जान जो ख़ैर घुरी थो त तोखां जेको कुझु पुछां उहो सच सच ॿुधाए जेकॾहिं उन में थोरो बि कूड़ मिलाई त मुंडी मरोटे फिटी कंदो था या ई कोन हुई पूछो पापा पूछो मां हिकु लफ़्ज़ में कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि खुदा जो कसम मिठल ख़ान खां पोइ मुंहिंजी भेण जो हादसो या किथे बाबा किथे मूसा खान उनखे गुंडो नहीं मारियो या अल्लाह अहिड़ो ज़ालिम अञा हिन धरतीअ ते ज़िंदा आहे वञी चओ पंहिंजे पीउ मूसा ख़ान खे त मां उनखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो सिर्फ़ 3 ॾींहंनि जे अंदरि जेको मूसा ख़ान खे घुमणो फिरणो आहे घुमी फिरी वठे जेको मूसा ख़ान खे खाइणो पीअणो आहे खाई पी वठे पूरनि 3 ॾींहंनि खां पोइ मूसा ख़ान जूं टंगूं बाहूं बनी जेकॾहिं घट भेड़ो न कयुमि त मुंहिंजो नालो बि रुस्तम ख़ान आहे रुस्तम ख़ान आहे
घर जी हर शइ खे 10 चकर उथलाए पुथलाए ॾिठो अथमि, पर पोइ बि निकाह नामो नज़र कोन थो अचे। वरी भी बाबा, वरी भी एक चक्कर कोशिश करे ॾिस, हर शइ खे उथलाए पुथलाए ॾिस बाबा, उथलाए पुथलाए ॾिस। घर जी कुंड कुड़िछ जांच हूंदो, किथे न किथे त निकाह नामो पियल हूंदो बाबा, किथे न किथे त पियल हूंदो। पुट चयमि न त घर में निकाह नामो कोन्हे, हाणे असांजी कोशिश अजाई आहे बाबा। छा बाबा, ये कोशिश अजाई आहे त पोइ मां हथ ते हथ रखी वेही रहा ऐं नसीबा खे विसारे छॾिया? न बाबा न, नसीबा मुंहिंजे घर जी इज़त आहे। मां मरी त सघां थो पर नसीबा खे विसारे नथो सघां। जेसि ताईं नसीबा खे वापसि न मोटाईंदुसि तेसि ताईं सुकून सां कोन वेहंदुसि बाबा, कोन वेहंदुसि। मञा थो पुट, मञा थो त पंहिंजी इज़त ख़ातिर माण्हू पंहिंजी जान बि कुर्बान करे छॾींदो आहे, पर हिन वक़्तु निकाह नामो नथो हथ अचे, उनजो हल ॻोल्हणो आहे। इहो ई त हल ॻोल्हियां पोइ बाबा, त आख़िर निकाह नामो वियो काॾे? जेकॾहिं जबार ऐं मजूअ जे हथ अची वियो त उन्हनि उनखे साड़े खाक करे छॾियो हूंदो। मूंखे एतिरी यादगिरी ज़रूर आहे त मजू वारा हिन घर में घणी देर कोन तरसिया हुया, त उन्हनि एतिरो जल्दी निकाह नामो कीअं हथ कयो? थी सघे थो बाबा त निकाह नामो उन वक़्तु नसीबा जे हथ में हुजे। इहा अणथियणी ॻाल्हि आहे पुट। नसीबा निकाह नामो हथ में रखी छा कंदी? जेकॾहिं हिते हुजे हा त हथ अची वञे हा। उहा घर जी कहिड़ी कुंड आहे जिते असां जांच नाहे कई? घर खे त 10 चकर उथलाए चुका आहियूं पुट। इन्ही करे त मुंहिंजो दिमाग़ कम नथो करे बाबा। का बि ख़बर नथी पए, का बि ख़बर नथी पए त निकाह नामो वियो काॾे? पुट पोइ हाणे छा कंदे? कुछ त सोचियो हूंदी? हा बाबा, हाणे हर हाल में नसीबा सां मिलणो आहे। पर पुट उते त सभु तुंहिंजे न तुंहिंजा प्यासा आहिनि। बाबा पहिरियां कोशिश कयमि त हू मूंखे इज़त सां नसीबा सां मिलण ॾियनि, पर हुननि मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे राति जी तारीकी में नसीबा सां मिलंदुसि, राति जी तारीकी में। न पुट न, वो हिकु दफ़ो धोखो खाई चुका आहिनि। हाणे त हुननि जो नसीबा मथां ॾींहुं राति पहरो हूंदो बाबा। बाबा हाणे कुझु बि थी पए, पर पंहिंजा कदम पोइ ते कोन हटाईंदुसि। पहिरियां त कोशिश कंदुसि त नसीबा खे बग़ैर नुक़सान जे उतां कढी अचां, पर खुदा न करे जेकॾहिं नाकाम वियुसि त पोइ गोलियुनि जी बरसात में बि नसीबा खे उतां कढी ईंदुसि बाबा। उन लाइ जेकॾहिं मूंखे दिलावर खान जे ॻोठ जा समूरा माण्हू मारणा पिया त बि मारींदुसि, पर नसीबा खे हर हाल में वापसि वठी ईंदुसि बाबा, हर हाल में वापसि वठी ईंदुसि। तूं हाणे कंहिं बि कम जो न आहे रहियो। इनजे करे त चवां थो पुतर त मुंहिंजो अॻियों पोयों हिसाब छॾायो त मां खिस्क सूरत पढ़ां। मुजीब ॾिसी छा थो, हाणे कुत्ते खे अठे करतूस पेट में। हिन जो केस हणंदासीं पंहिंजे दुश्मन जे मथां। हाणे भर कलमो कया रब जे राह में रवानो। मारियो मारियो मूंखे मारियो। बुर पट में मरण खां सुठो आहे हिते मरा। हिते मरंदुसि त मुंहिंजो लाश ते मलकनि जे हवाले थींदो न। उते ख़बर न आहे त मुंहिंजे लाश खे दरिया में उछलाए छॾनि, अलाए काठियूं विझी साड़े छॾनि।
इते घटि में घटि मुंहिंजे माइटनि खे मुंहिंजूं हॾियूं त नसीब थी थियनि। जे हॾियूं हथ न आयूं न त ख़ैर आहे, कहिड़ा तुंहिंजा माइट तुंहिंजे हॾियुनि मां सुरमो ठाहे अखियुनि में पाईंदा। कम को अंगूठो। अरे अॼु निकिरी वञ, हर हाल में खानू सां मिली अच, पोइ हिते अच जाए। मुदार साईं, हाणे मूंखे पूरी पक थी त तव्हां मूंखे माराइण जो पूरो पूरो बंदोबस्त कयो आहे। हा, थी सके तो तूं उतां जीअरो मोटी अचे ऐं असां बि तोखे छॾे ॾियूं, पर कमाल खान खे ख़बर पई त उहो तोखे जीअरो कोन छॾींदो। कमाल खान जी ख़बर अथई न त केॾो जज़्बाती आहे, हिक धक में कोन मारींदुई, निड़ीअ ते लत ॾेई चिचलाए पोइ मारींदुई। उन खां सुठो अथई त सराउ थी मर। भला इहा तूं मूंखे भाई पी जी सलाह थो ॾी या दुश्मनी पाइण जी कोशिशि थो करीं? विड़ल, हाणे घणी केर खे छॾ, चङो थी मार सां निकिरी वञ, खानू सां मिली मोटी अच। जे कमाल खान हवेली खां ॿाहिरि आयो ऐं तोखे हिते ॾिठई, पोइ तोखे ख़बर आहे त तुंहिंजो असर कहिड़ो कंदो। अरे हाणे छा बीठो सोची? इहो थो सोचां त हिकिड़ो पादरनि जो सूर जिस्म मां लथो ई न आहे, वरी ॿिया ॻाल्हि या त घटि में घटि अॼोको ॾींहुं ऐं राति मोहलत ॾियो, जीअं सूर झको थिए पोइ सुभाणे या सुबुह साईं निकिरी वेंदो रहिस, इहो मुंहिंजो ज़िमो आहे तव्हां सां। आदा मुजीब, जेकॾहिं इहो ज़िमो खयो अथई त पोइ कमाल खान खां बि मूंखे लिकाए मथां अची वञे। ख़बर आहे न, साव न वञई। कमाल खान हवेली में न आहे, शहर विया डीएसपी सां मिलण। फिलहाल कुछ घड़ियूं तूं आराम करे सघी थो, असां खां त तूं बची वेंदे, पर कमाल खान खां तूं कोन बची सघंदे। वो भी सॼे दर खे ख़बर आहे, मूसा खान जो वेर काली हर ते पेर। तुझो वहम आहे, वहम कमदार वॾा, मां अहिड़ा कम छो कंदुसि? मूंखे वहम कोन्हे को, तुंहिंजे नाठी मलूक खे राति पकड़ियो आहे, शायदि आहे उन ॻाल्हि जो। भाउ कमदार, कंहिं साणे जी ॻाल्हि करी हा? जहिड़ो बा तव्हांजो आहे, जे इन ते नाठीअ ते इतबार न अथई न त पोइ हल मलूक ॾे, हल मौत थी। मां छो हलां? हा, मां को तुंहिंजो नौकर आहियां, जे मलूक खे मुंहं ते कराइणो अथई त वञो मलूक खे वठी अच न। ॻाल्हि त ॿुध, हिकिड़ी चोरी, इहा सीना चोरी, इहा ॾाढ दफ़ो जा तुंहिंजे नाला थी आई, हितां धक कयईं, मुंहुं न फाड़े विधाई आणी। चोरी वरी छा जी? कहिड़ियूं तुंहिंजूं कुझियूं मेहूं वॾियूं पयूं आहिनि, हा, जो चोराइण जे लाइ मलूक सां मां वञी मिलियो आहियां। मैं खे तूं छॾ फिलहाल, तूं मुंहिंजे माराण में पोयां आहीं। अरे अॻे मेरी मौत जे वात में वेठो आहीं, बाक़ी ज़िंदगीअ अथई 4 ॾींहं, तोखे माराए मां छा कंदुसि? जहिड़ो तुंहिंजा दामन साफ़ आहिनि, हा, पोइ मलूक जे मुंहं ते हलण खां लाराई छो थो? अरे मूंखे ॾे त ख़बर, हा, तूं मुंहिंजो ज़मीदार आहे या को डीएसपी आहे जो मां मलूक ॾे हलां? नथो हलां, छा कंदे? मां तुंहिंजे माराइण जे मलूक खे बयानु ॾिनो आहे, छा कंदे तूं? इहा मूंखे ख़बर आहे, अथे चांहि जा पैसा बि खीसे में कोन, तूं मुंहिंजो सिर जो बयानु ॾींदे, हा, रुपयो अथई पहिरीं खीसे में। तोखां पिणण न आयो जो महीना थोड़ी, ये महीना ॾेई मुंहिंजो दिमाग़ ख़राब न करे त विझाए न सिका जे, ऐं पोइ छॾाइण वारो बि केरु कोन हूंदई। अरे एॾो मुड़ुसु माण्हू तूं करेगा थियो आहीं, हा, नथो चवे तूं वञी थो वधंदो, तूं मनु वधंदो। अरे माल जवाब दे, बाबा ॻाल्हि ॿुधो, अरे बाबा हिकिड़ा मिंट ॻाल्हि ॿुधो, बस कर। क्या ॻाल्हि गाटे को चढ़ गई है कि उधर तई? बाबा तू अच्छी जा, हल बाबा तू हल। अरे उधर फट अरे उधर फट मूंखे ॾिसंदे तूं एतिरो कबू खान दिया दुनिया करण माया ज़बान जो लॻाए ऐं हौठारी। हाणे होटल जी त हलूं, मां तोखे होटल जी ॾेखारियां थो, उते कलाम जा धमाधा ॿुधूं था, पर तुंहिंजो दिमाग़ आहे तेज़, थोरो संभालजांइ, हिते फसरी करण जी ज़रूरत न आहे, परदेस आहे परदेस। ईअं न थिए जो कंहिंखे ॾींहुं ज़म तक पोइ 12 महीना जेल में पिया चांता कयूं, कंहिंखे छॾाइण वारो बि कोन्हे को। हा दा हा, वधीक ॻाढ़ी न हण, मां सभु सम्झी वियुसि, हाणे हलण जी कर। एॾो तेज़ दिमाग़ हिते अलाए कीअं सम्झी वे, उते सॼी ज़िंदगी रहे, उते कोन सम्झे, वरी हिते सम्झे।
हाणे मूंखे त चदो करे ॼण मां बेवकूफ़ खबर हाणे तू वॾो दाना आई दाना हाणे हल त होटल ते वेहूं हिते बीहारे मुंहिंजे टंगुनि जो पाणी ई सुकाए छॾियो अथई अरे हलूं था तकस न कर तकस त तुंहिंजी मूंखे मादायो आहे न आंजी ॾिठी न मांजी ॾिठी रुगो करी झेरो पर यार हाणे ख़ुदि बुरो कजां उते को झेरो ॿेरो न कजां ॿ टे ॾियारा पंहिंजा हिते इज़त जा रही पोइ वतन हलिया हलंदासीं अरे अचो पर धीरे वञा वो छॾ वञा जड़ी थई मस्त जुवानी तेरी यारा त सुहानी जड़ी थई मस्त जुवानी तेरी यारा ओ गुला कात रही आस्ते बचाया आस्ते घर में बैठो हां मुझे अल्लाह बाते परी पे हले ॿियो तूं ॿोधो माण्हू मां वरी चयो ख़ुदि को लाज़मी आहे जवान मैदान में पहुची विया अथई बोड़ो नाया हुकुम कर छा खपई बचायूं हन खल खूनी पियास खूनी ऐं पानी पियास रखियल अरे अबा कोन्हे रखियल हदू बद करे दिमाग़ छो तो चती किथे आहे रखियल आहे रखियल आहे अबा मां हा रखियल खान छो तुंहिंजो कमु अरे हल अरे खिली छो तो अरे खिला कोन तो मूं सेठ खां पानी घुरियो सेठ जो टेबल ते रखियल मुंहिंजो कोन्हे रखियल जे टेबल ते रखियल वरी तो जो मां रखियल हाणे हेॾो सारो टेबल ते रखियल वेठो आहे त खिला न बाक़ी दो अरे बस कर बस घणी ॼाड़ी न हण त ज़बान न कपे विझाए तू केर थींदो आहीं ज़बान कपड़ वारो अरे ठहियो खेर कर खूनी नथी वरी नओं चूज़ो बि ॻाल्हाए थो अरे बाबा खेर कयो माफ़ी तो घुरां मूंखे कहिड़ी ख़बर त सेठ जो पानी न आहे रखियल वरी झेरो रखियल कंदो मोदू बाबा खूनी नथी अरे बाता ज़बान संभाली नथो तू वरी एॾो छाऊ किथे जो आहीं जो मुंहिंजे भाउ खे बातो थो चवीं अरे मुंहिंजे परते सां खूनी नथी मां तो तू हट